पिरियालय शहर खे तालके जी हैसियत ॾियारण लाइ शहरनि पारां ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई वई। कॉन्फ्रेंस में पीपल्स पार्टी, जमियत उलमाए इस्लाम, मुस्लिम लीग फंक्शनल समेत मुख्तलिफ सियासी समाजी जमातुनि जे अॻवाननि शिरकत कई। कॉन्फ्रेंस में सियासी समाजी अॻवाननि उस्ताद गुल हसन लोहर, सैयद जुम्मन शाह, उस्ताद गुलाम मुर्तज़ा मेमण, आरिफ खान महर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पिरियालय खे तालके जो दर्जो ॾियारण लाइ पीर साईं पगारे, अॻूणे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह, नवाब खान वसाण ऐं ॿी आला क़यादत खां मुतालबो कयूं था त क़दीमी शहर मखदूम जी नगरी पिरियालय खे तालके जो दर्जो ॾियारण में किरदार अदा कनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त तालके जी हैसियत मिलण सां इस्पतालुनि, तालीमी इदारनि में तरक़ी थींदी ऐं शहरनि जूं खोड़सारियूं महरूमियूं ख़त्म थी वेंदियूं। हुननि शहरनि खे अपील कंदे चयो त मुतहद थी शहर खे तालके जी हैसियत ॾियारण लाइ पंहिंजो किरदार अदा कयो वञे। सभिनी सियासी समाजी मज़हबी धुरियुनि ऐं नौजवाननि खे मुतहद थी करे तालके जी हैसियत ॾियारण लाइ जिदोजहद कनि, जॾहिं त APC में एहतिजाजी तहरीक हलाइण ऐं अदालत सां राब्तो करण समेत ॿियनि ऑप्शन्स ते बि गौर कयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।